अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठवर बाबाला मौजू कलाम वाकई खूब चयो आहे। अहिड़ी मोहबत जेका मफ़ाद परस्तीअ खां पाक हुजे, जंहिंमें तुंहिंजी मुंहिंजीअ जो फ़र्क़ु न हुजे। वाकई खूब चयो आहे। अहिड़ी मोहबत जेका मफ़ाद परस्तीअ खां पाक हुजे, जंहिंमें तुंहिंजी मुंहिंजीअ जो फ़र्क़ु न हुजे। किरोड़े हसीन चेहरा हूंदा आहिनि पर ख़ूबसूरत उहे लॻंदा आहिनि। किरोड़े हसीन चेहरा हूंदा आहिनि पर ख़ूबसूरत उहे लॻंदा आहिनि जंहिंसां रूह जा रिश्ता हूंदा आहिनि, उन्हनि में का ॿेड़ी ॻाल्हि न हुजे। वाकई खूब चयो आहे। अहिड़ी मोहबत जेका मफ़ाद परस्तीअ खां पाक हुजे, जंहिंमें तुंहिंजी मुंहिंजीअ जो फ़र्क़ु न हुजे। कुझु माण्हू असांजे दिलि सां गॾु कोन बल्कि रूह सां गॾु रांदि करे वेंदा आहिनि। कुझु माण्हू असांजे दिलि सां गॾु कोन बल्कि रूह सां गॾु रांदि करे वेंदा आहिनि। अंदर खां ॼण टोड़े छॾींदा आहिनि, एतबार खॼी वेंदो आहे। ईअं न हुजे। वाकई खूब चयो आहे। अहिड़ी मोहबत जेका मफ़ाद परस्तीअ खां पाक हुजे, जंहिंमें तुंहिंजी मुंहिंजीअ जो फ़र्क़ु न हुजे। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो असां लाइ सुकून क़ल्ब हूंदा आहिनि, असां सां गॾु हूंदा आहिनि। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो असां लाइ सुकून क़ल्ब हूंदा आहिनि, असां सां गॾु हूंदा आहिनि। अहसासु थींदो आहे ज़िंदगी केतिरी ख़ूबसूरत आहे, लेन देन खां आज़ादु हुजे। वाकई खूब चयो आहे। अहिड़ी मोहबत जेका मफ़ाद परस्तीअ खां पाक हुजे, जंहिंमें तुंहिंजी मुंहिंजीअ जो फ़र्क़ु न हुजे। तक़रीबन हर इंसान जे चखण जी हिस मुख़्तलिफ़ हूंदी आहे। तक़रीबन हर इंसान जी चखण जी हिस मुख़्तलिफ़ हूंदी आहे। उनजो ज़ाइक़ो ख़राबु लॻंदो आहे, जेके कहिड़ी शइ में पसंदि ई न हुजे। वाकई खूब चयो आहे। अहिड़ी मोहबत जेका मफ़ाद परस्तीअ खां पाक हुजे, जंहिंमें तुंहिंजी मुंहिंजीअ जो फ़र्क़ु न हुजे। तक़रीबन हर माण्हू ख़राबु कोन हूंदो आहे। असांखे अहसासु थींदो आहे, असांखे मोहबत ते एतबार वधी वेंदो आहे। तक़रीबन हर माण्हू ख़राबु कोन हूंदो आहे। असांखे अहसासु थींदो आहे, असांखे मोहबत ते एतबार वधी वेंदो आहे। जिन जो हुअणु असां लाइ बहार जी आमद खां घटि कोन हूंदी आहे, जंहिंमें मुक़ाबले जो अनसर मौजूदु न हुजे। वाकई खूब चयो आहे। अहिड़ी मोहबत जेका मफ़ाद परस्तीअ खां पाक हुजे, जंहिंमें तुंहिंजी मुंहिंजीअ जो फ़र्क़ु न हुजे।